अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार इलाक़ो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे नए गवर्नर पारां गवर्नर हाउस जे ख़र्चनि जे ऑडिट करण जो ऐलान। निहाल हाशमी चयो आहे त गवर्नर हाउस सॼी सिंध जी सुञाणप आहे। कराची बाबति मनफ़ी ॻाल्हियूं न कयूं वञनि। असां प्रोपेगेंडा न पर कमु कंदासीं। सिंध खे पंहिंजो हक़ ॾियारण जी पूरी कोशिश कई वेंदी। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निहाल हाशमी वधीक चयो त गवर्नर हाउस में केतिरो ख़र्च थियो ऐं किथे ख़र्च थियो, हर शइ जी ऑडिट कराई वेंदी। गवर्नर हाउस में सहरी ऐं इफ़्तार कराइण जो सिलसिलो जारी रहंदो। ईरान जा इसराइल ऐं खिते में अमरीकी अॾनि मथां मीज़ाइल हमला। इसराइल में मीज़ाइल हमलनि बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते बाहि भड़की हुई। सऊदी अरब में अमरीका जे फ़ौजी अॾे मथां ईरान मीज़ाइलनि जो मींहुं वसाए छॾियो। सऊदी अरब पारां ईरान जा 8 ऐं कुवैत पारां 5 ड्रोन तबाह करण जी दावा। कुवैत एयरपोर्ट जे रेडार सिस्टम खे नुक़सान। एयरबेस ते 3 फ़ौजी ज़ख़्मी। अमरीका ओमान मां बि गैर हंगामी सरकारी अमले खे वापसि घुराए वरितो। अमरीकी सदर हरमज़ जो सामूंडी लंघ खोलण लाइ दुनिया खां मदद घुरी वरिती। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हरमज़ जो लंघ खोलण लाइ केतिराई मुल्क अमरीका सां गॾु जंगी सामूंडी जहाज़ मोकिले रहिया आहिनि। चीन, बर्तानिया, फ्रांस, जापान, ॾखण कोरिया ऐं ॿिया मुल्क बि पंहिंजा जंगी जहाज़ मोकिलींदा। अमरीकी सदर जो वधीक चवणु आहे त हरमज़ जे सामूंडी लंघ मां तेल खणी वेंदड़ मुल्क सिक्योरिटी पाण यकीनी बणाईंदा। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई जी मौत जी ख़बर अफ़वाह थी सघे थी। ईरान तकरार ख़त्म करण जे लाइ डील करणु चाहे थो। अफ़गान तालिबान ऐं ख़ारजीन जी अगराई ख़िलाफ़ ऑपरेशन गज़बुल हक़ जारी। पाक फ़ौज जा अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमला। कंधार में इंतहाई अहम टेक्निकल इक्विपमेंट स्टोरेज टनल तबाह। ISPR जो चवणु आहे त अफ़गान तालिबान ऐं ख़ारजनि जे ठिकाणनि खे कामयाबीअ सां निशानो बणायो वियो। अफ़गान तालिबान ऐं दहशतगर्द कंधार में ज़ेरे ज़मीन टनल टेक्निकल इक्विपमेंट स्टोरेज इस्तेमालु करे रहिया हुआ। पाकिस्तान रेलवे पारां ईद उल फितर ते 4 स्पेशल ट्रेनूं हलाइण जो फ़ैसिलो। पहिरीं ख़ुसूसी ट्रेन 16 मार्च ते कराची खां लाहौर रवानी थींदी। ॿी स्पेशल ट्रेन 17 मार्च ते कोयटा खां रावलपिंडी ताईं हलाई वेंदी। रेलवे इख़्तियारनि मूजिबि 3 ख़ुसूसी ट्रेननि 17 मार्च ते कराची खां पेशावर रवानी थींदी। चौथीं ट्रेन 18 मार्च ते कराची खां लाहौर ताईं हलाई वेंदी। हैदराबाद में शादी हाल मालिक जे अगवा में पुलिस अहलकार मुलविस निकिता। गिरफ़्तार 2 ॾींहं अॻु हाली रोड वारे इलाइक़े मां मोहम्मद नासिर खे अगवा कयो वियो हो। शादी हाल मालिक खे क़ैद में रखण बाद 20 लख रुपया भुङ वठी पोइ छॾियो वियो। पुलिस जो टेक्निकल बुनियादनि ते छापो। अगवा में मुलविस 3 अहलकार गिरफ़्तार। भुङ जी रक़म हथ। IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो। DIG हैदराबाद खां रिपोर्ट तलब। जावेद आलम ओडो चयो आहे त पुलिस में कारनि रिढनि जी का बि गुंजाइश न आहे। अगवा वाक़े में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। मिठी सिविल अस्पताल जे सीनियर डॉक्टर अब्दुल करीम शेख जे आपघात वारो मामलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सेक्रेटरी सिहत तरफ़ां जोड़ियल टीम मिठी पहुती। DG हेल्थ जी सरबराही में सिविल अस्पताल जे अमले जा बयान कलमबंद। सिहत खाते सिविल अस्पताल मिठीअ जे हेठियनि ग्रेड वारनि मुलाज़िमनि खे मुअतल करे छॾियो। मुअतल कयलनि में मेल नर्स, मंठार भील, सरदार भील, स्टोर कीपर बरकत हिंगोरजो ऐं वार्ड बॉय रजब शामिल। इल्ज़ाम हेठि आयल सिविल सर्जन समेत कंहिं बि डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई अमल में न आई। डॉक्टर अब्दुल करीम शेख जो गुज़िरियल ॾींहुं सिविल अस्पताल जे रहाइशी क्वार्टर मां फाहो खाधल लाश मिलियो हो। लाखारो रेलवे स्टेशन ते मुसाफ़िर ट्रेन मालगाॾीअ सां टकराइजी वई। मुसाफ़िर मौजज़ाने तौरु महफ़ूज़ रहिया। रेलवे ट्रैक मुतासिर। कराची खां लाहौर वेंदड़ शालीमार एक्सप्रेस रेलवे स्टेशन ते बीठल मालगाॾीअ सां टकराइजी वई। मालगाॾीअ सां केतिराई गाॾा पटड़ीअ तां लही विया। शालीमार एक्सप्रेस जे इंजन जनरेटर वारियूं बोगियूं ऐं माल गाॾीअ जा 3 गाॾा तबाह। हादसे सबबि अप ऐं डाउन ट्रैक ते रेल गाॾियुनि जी अचु वञु मुअतल। रेल गाॾियुनि खे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते रोकियो वियो।
पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान सरफराज अहमद इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। सरफराज अहमद 54 टेस्ट, 1 T20 ऐं 117 वनडे मैचनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। सरफराज अहमद चयो आहे त पाकिस्तान जी नुमाइंदगी करणु संदसि लाइ वॾो एज़ाज़ रहियो आहे। हिन हमेशह बेखौफ़ क्रिकेट खे हथी ॾियण ऐं मुतहद टीम ठाहिण जी कोशिश कई। सिंध जे क्लासिकल फनकार फोटो खान ज़रदारी जे विछोड़े के 30 बर विहामे विया। 1954 में लुंडो शहर भरिसां जनम वठंदड़ फोटो खान ज़रदारी राग ज़रिए शोहरत माणी। हिन जा उर्दू, सिंधी ऐं सराइकीअ में ॻायल केतिरा ई कलाम अॼु बि मक़बूल। वरसीअ जे मौक़े ते फोटो खान ज़रदारी खे सकावत खाते विसारे छॾियो। का बि तक़रीब न रखी वई।